पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभान पीराने पीर वटे हिकड़ो मुरीद आयो साईं दिल चवे थी अज न मूं वटि रोज़ो खोलियो अचे त केॾो दिल ख़ुशि थी साईं फरमाए तुंहिंजो रोज़ो खोलींदासीं तो वटि तुंहिंजी दावत क़बूल आहे वरी ॿियो मुरीद आयो साईं अॼो को रोज़ो मूं वटि न खोलींदो साईं फरमाए तो वटि रोज़ो खोलींदासीं हाणे हिकिड़े जो घर हो घर ॿिए जो ओलह हाणे सोचन पिया वेठल त साईं हिन वटि वेंदा हुन वटि वेंदा मिसाल हिकिड़ो माण्हू हुयो मखदूम सादी मूसाणी ऐं ॿियो वरी हुयो हेॾो साईं शाह गोदड़े जो हाणे हे वेठल पिया सोचन त साईं शाह गोदड़े वारे वटि वेंदा या हेॾे सादी मूसाणी वटि वेंदा तेसी वरी हिकिड़ो टियों आयो उहो वरी हुजे खेर पुटा सम्झायो साईं रोज़ो मूं वटि खोलजो दावत मुंहिंजी कबूल कबा पुट तो वटि तेसी वरी हिकिड़ो आयो हेॾो जो माना जो नसीराबाद पंजो वरी चोकर जो अची वियो छहों वरी लाड़का जो अची वियो साईं सभिनी जी दावत क़बूल कंदा वञो हेठल माण्हू चक्कर अची विया त हाणे साईं जन वीता के वटि 100 माण्हू आया 100 ॼणा दावत ॾिनी साईं जन 100 ॼणा जेतू मुख्तलिफ तरफ मुख्तलिफ घर मुख्तलिफ गोठ मुख्तलिफ सभिनी जी दावत क़बूल फरमायो टाइम बि हिकिड़ो अञा हलो मंझंदि जी मानी आ त पोइ अॻिते पोइते रात जी मानी आ त अॻिते पोइते थी सघे थी पर सिजल से जो त टाइम ई हिकिड़ो आहे रोज़ो खोलण जो वक़्तु ई हिकिड़ो आहे हाणे मुरीद सोचनि पिया त साईं जन वेंदा के वटि रोज़ो के वटि खोलींदा ॿियो ॾींहुं थियो त हिकिड़ो मुरीद आयो चई अल्हम्दुलिल्लाह साईं जन रात आया हुया असां वटि रोज़ो खोलियूं दुआऊं ॾिनऊं वॾी महिरबानी कई ॿिए चयो मां कसम थो खणां क़ुरान जो त साईं जन रोज़ो मूं वटि खोलियो वरी होॾो वारो नसीराबाद वारो साईं मां कसम थो खणां साईं जन मूं वटि आया वरी हेॾो शाह गोदड़े वारो बाबा मां कसम थो खणां साईं जन मूं वटि आया 100 ॼणनि चयो त साईं जन मूं वटि आया त साईं जन जे साहबजादे सैयदना अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैहि फरमायो झगड़ो न कयो साईं जन रोज़ो पंहिंजे घर खोलियो अरे हे त अल्लाह जे वलियन जो शान आहे अल्लाह जे दोस्तन जो मान आहे जन खे इहा खैरात मिठे मोहम्मद करीम खां मिले थी जेकॾहिं मुस्तफा जे दर्जे गुलामन जो इहो कमाल आहे त ख़ुद मदीने वारे साईं जो पंहिंजो